जेड़ो तुझो नाम बाज बे ओडाई मंगा रिय थंबे रिय थूणिए तू छपर तू छाव कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबका। सतुर कर सतार आऊं उगाड़ी आहियां ढक जो ढकण हार ॾेई पांद पनाह जो। मारू मिट मली रजा सभई परख्यासूं सोखीअ बाई सब को ओखीअ तूं ई तूं मौला मथां मूं बुड़ो मलाह जुबाज जो। लोक अदब जे समूरन ॾेही परॾेही चाहींदड़नि खे आजिज़ रहमतुल्लाह लाशारी तरफ़ां सिक भरियो सलाम। जी दोस्तो, ही कुर्ब कचहरी लोक अदब सिलसिले जे आलमी ओताक जे उनवान सां अवां ताईं पहुचाईंदा आहियूं। हींअर असीं राह रस्ते जी कचहरी में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अदबी सफ़र में निकितल आहियूं ऐं उन अदबी सफ़र में हिन वक़्तु मूंसां गॾु आहिनि असांजे स्टेट बैंक कराची जा तमामु बहितरीन बाला अफ़सर ऐं इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जा गोहर मोहतरम साईं निसार अहमद लाशारी साहब। उन्हनि सां गॾु मूंसां गॾु महिमान आहिनि संदन फर्ज़ंद रईस मोहसिन ख़ान लाशारी साहब ऐं रईस मीर मोहम्मद लाशारी। जी दोस्तो, चाहियोसीं पिए त कुझु ॾींहंनि जी विथीअ खां पोइ अॼु वरी अवां सां कजनि हिन राह रस्ते जी कचहरी में कुर्ब भरियूं ॻाल्हियूं प्यार भरियूं प्रीतूं। इन उमेद सां तव्हांजा मोहब्बत भरिया मैसेज ऐं नीह भरिया न्यापा असां ताईं ईंदा ऐं उन्हनि खे शामिलु कंदा हलंदासीं। सभ खां पहिरीं मां भलीकार चवां थो मोहतरम सदाम लाशारी खे सऊदी अरब जिद्दा खां पाण सां गॾु आहे अब्दुल मालिक नुकरज साहब अवां खे भलीकार चऊं था। उन सां गॾोगॾु मौलाई बिलावल खे भलीकार चऊं था। सुगड़ मोहम्मद अयूब जुणे जो अवां खे भलीकार चऊं था। ख़ादिम हुसैन जमाली खे भलीकार। मोहम्मद ख़ान सरवरी असांजे ॾात ॾाहप जो बहितरीन ना निरालो ना उनखे भलीकार। काशिफ बोदार अवां खे भलीकार। माशूक मक़सूद अहमद शानी साहब अवां खे भलीकार चऊं था ऐं अवां कमेंट कयो आहे माशाअल्लाह दा ज़बरदस्त, वरी महिरबानी कुर्ब अवां जा। मोहतरम माशूक लाशारी साहब अवां खे भलीकार चऊं था। मोहम्मद बख्श खे भलीकार। माशूक लाशारी वेरी नाइस लिखनि था, वॾी महिरबानी। काशिफ बोज़दार चवनि था सर सुबुह जो सलाम। वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी कुर्ब अवां जा, वॾियूं मोहबतूं। रसूल बख्श लाड असांजे इल्मी अदबी ॾात ऐं ॾाहप जे सफ़र जो तमामु निरालो ना कंहिं तारीफ़ जो मुहताज न आहे, पाण सां गॾु आहे, वॾी महिरबानी अवां जा लख लाइक किरोड़ कुर्ब। मोहतरम सदाम लाशारी साहब वॾी महिरबानी अवां हिन असांजी कुर्ब कचहरी में असांखे आजियां कई आहे, वेरी नाइस लिखी करे, वॾी महिरबानी। दोस्तो, हीअ असांजी कुर्ब कचहरी जंहिंमें असां अॼु कंहिं सफ़र ते इल्मी अदबी सफ़र ते कंहिं ॾाहे ॾात धनीअ जे अङण ते वेंदे वेंदे अवां सां कुर्ब कचहरीअ में कुझु हाल ओरियूं पिया ऐं अवां जा जॾहिं मोहबत भरिया मैसेज जेकॾहिं ख़ूबसूरत शेरनि जे हवाले सां हूंदा त उन्हनि खे बि जॻह ॾींदासीं। सभ खां पहिरीं मूंसां जेके हमसफ़र महिमान आहिनि मोहतरम सईद मंगी साहब, तमामु निरालो ना असांजे सिंधलाजी जो साबिक़ डायरेक्टर साहब। साईं अवां खे भलीकार चऊं था, वॾी महिरबानी। अवां असांजी हिन कुर्ब कचहरीअ में असां सां गॾु आहियो। आलमी ओताक लोक अदब सिलसिले जे हवाले सां अवां जे समाअतुनि ताईं फेसबुक लाइव में प्रोग्राम पहुचाईंदा आहियूं। उन में लोक अदब जी जेका आहे सा ॼाण अवां ताईं पहुचाईंदा आहियूं। मुख़्तलिफ़ किताबनि जी ॼाण अवां ताईं पहुचाईंदा आहियूं, कहिड़ा लोक अदब जा किताब आया ऐं लोक अदब जो ही सफ़र
कीअं जारी आहे इन सॼे सिलसिले में अवां सां गॾु हूंदा आहियूं। हाफ़िज़ असदुल्ला ॾाहिरी, अल्लामा मोहम्मद इदरीस ॾाहिरी साहिब जन जा साहिबज़ादा पाण सां गॾु आहिनि। साईं अव्हां खे भलीकार चऊं था, वरी महिरबानी। शाहिद अली खे भलीकार, ग़ुलाम अकबर शाहणी साहिब अव्हां खे भलीकार चऊं था। प्रोफेसर शमशाद अहमद सूमरो साहिब, साईं अव्हां खे भलीकार। अव्हां जे शहर मोरो ॾांहुं असांजो सफ़र जारी आहे ऐं दोस्तो अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, प्रोफेसर साईं शमशाद सूमरो साहिब कंहिं तारीफ़ जा मुहताज कोन्हनि। संदन वालिद माजिद अल्लामा सैलानी चऊं, अल्लामा उफ़टमार चऊं, अल्लामा हणखण चऊं, असुल में बेदार मुराई जे नाले सां उन जूं तमामु वॾियूं तख़लीक़ूं तहरीरूं किताबनि जी सूरत में छपियल आहिनि ऐं असांजे लाइ अॼु बि उहो संदन कलमी पोरियो जेको आहे हिकिड़ो यादगार आहे। ऐं साईं मोहतरम शमशाद सूमरो साहिब बि पाण इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जा गोहर आहिनि ऐं असीं हिन वक़्तु उन मुहबती माण्हुनि जे शहर मोरो ॾांहुं सफ़र जारी रखियो आहे। चाहियोसीं त हिन सफ़र में असीं पंहिंजे दोस्तनि सां मुहबत जो इज़हार कयूं ऐं के चार चङियूं ॻाल्हियूं संदन खां ॿुधूं ऐं कुझु के नींहं भरिया न्यापा बि शामिलु कयूं। गॾोगॾु लोक अदब कचहरी, कुर्ब कचहरी मोहतरम इसरार सूमरो साहिब पाण खे कनाइनि पिया, वॾी महिरबानी। ऐं मेहराब बोज़दार साहिबु अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां सां गॾु आहियो। ऐं उन सां गॾोगॾु ताहिरी जतियाल साहिबु, वॾी महिरबानी। साईं निसार साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। साईं सफ़र में पाण गॾु आहियूं ऐं मुहबती माण्हुनि जे मोरो न आहे थोरो ढोलण मोरो वेठी ॾियां, उन मुहबती माण्हुनि जे मोरे शहर ॾांहुं वेंदे असांजो हीउ सफ़र आहे ऐं उन सफ़र में तव्हां असांजी हिन कुर्ब कचहरी में गॾु आहियो। कीअं पिया भायो सफ़र हुजे ऐं सफ़र में लोक अदब कचहरी हुजे ऐं सूफ़ी सुंग हुजे त छा था भायो? साईं तमामु बहितरीनु। हिकिड़ी त तव्हां मोरे जो जेको पस मंज़र बयानु कयो, बेशक मोरो इल्मु अदब जे हवाले सां तमामु मुहबती माण्हुनि जो शहरु आहे ऐं असांजो लाॻापो मोरे छो त दादू जे भरिसां आहे त पाड़ेसरी जी हैसियत वारो आहे। ऐं उनखां अलावा साईं मोहतरम बेदार मुराई साहिबु, साईं ग़ुलाम कादिर मेमन साहिबु, ताहिरी नक्शबंदी, तमामु वॾियूं अज़ीम शख़्सियतूं, आला शख़्सियतूं, उन्हनि जूं तमामु वॾियूं जेको सो महिरबानियूं ऐं क़ुर्बानियूं जेके दीन जे लाइ ऐं जेको सो दुनिया जे लाइ इल्मु अदब जे लाइ आहिनि त उहे क़ाबिल सताइश आहिनि। त मोरो तमामु वॾी अहमियत रखे थो असांजे पूरे सिंध जे हिसाब सां। अज़ीम शहरु आहे, अज़ीम माण्हुनि जो शहरु आहे। असांजो होॾां सफ़र जारी आहे त तमामु सुठो महसूसु पियो थिए, ज़बरदस्त। मोहतरम मंठार खोसे साहिब खे भलीकार चऊं था। असांजो मोहतरम साईं प्रोफेसर शमशाद अहमद सूमरो लिखे थो, साईं मोरो कॾहिं पहुचंदो? साईं इंशाअल्लाह थोरनि चंद ॿिनि अढाईनि कलाकनि जे अंदरि अव्हां जे शहर मोरे में महिमान आहियूं ऐं चाहींदासीं त अव्हां जी ज़ियारत बि कयूं ऐं अव्हां खां सूखड़ियूं जेके अव्हां ॾांहुं असांजे अदबी किताबनि जी सूरत में रहियल आहिनि इंशाअल्लाह ज़रूरु वठंदासीं। ऐं मोरे जी चांहि न पीऊं ईअं मोटी वञूं इहो मुनासिबु न आहे। अव्हां जो कुर्ब ऐं प्यार जी प्याली ज़रूरु पीअंदासीं ऐं अव्हां जूं मुहबतूं ज़रूरु माणींदासीं। साईं निसार अहमद साहिब जन बि गॾु आहिनि, रईस मोहसिन ख़ान, रईस मीर मोहम्मद साहिबु मूंसां गॾु। रईस मोहसिन ख़ान कीअं पिया भायो हिन जो की असांजे हिन सफ़र वारी कचहरी खे? अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु ऐं तमामु घणो मज़ो अची रहियो आहे। रूह खे काफ़ी सुकून पहुची रहियो आहे। इंशाअल्लाह असां मोरे जी तरफ़ रवाना आहियूं। कुझु ई चंद घंटनि में असां मोरो शहर ॾांहुं पुॼी वेंदासीं ऐं तमामु बहितरीनु जेको आहे थी कचहरी आहे। अहिड़ा प्रोग्राम ऐं कचहरियूं हर वक़्तु थींदा रहनि। मेहरबानी साईं, अव्हां बि कुझु ख़्यालनि जो इज़हार कयो जीअं दोस्त सम्झनि त हीअ कुर्ब कचहरी जेका वाट वेंदे आलमी ओताक में कॾहिं कॾहिं सफ़र जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, कॾहिं मुहबत जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, कॾहिं इश्क जा दास्तान खुलंदा आहिनि त कॾहिं वरी पंहिंजी ज़ाती रूह विरूह बि थींदी आहे। अव्हां कीअं पिया भायो हिन कुर्ब कचहरीअ में? असांजे सभिनी ॾेही परॾेही सजण असां सां हिन सफ़र में गॾु आहिनि। माशाल्लाह साईं, तमामु बहितरीनु, तमामु सुठो। तव्हां जहिड़ा प्यारा सुठा दोस्त गॾु आहिनि त सफ़र माशाल्लाह हिकु सुठो ऐं ख़ूबसूरत गुज़रे पियो। इंशाअल्लाह पंहिंजी मंज़िल जी तरफ़ रवां दवां आहियूं। बसि कुझु ई घंटनि में इंशाअल्लाह उते पहुचंदासीं। अल्हम्दुलिल्लाह तमामु घणो मज़ो अचे पियो, इंजॉय पिया कयूं। काफ़ी दोस्त असां सां गॾु आहिनि, मुहबत वारा, सिक वारा। ॾाढो मज़ो अचे पियो उन्हनि सां गॾु। हिकिड़ी नई शइ सफ़र जे दौरान असां हीउ प्रोग्राम कयो आहे ऐं माशाअल्लाह
अल्लाह ताला सभिनि खे ख़ुशि रखे, आबाद रखे, सदाईं ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। आमीन सुम आमीन। वॾी महिरबानी उन्हनि सजणनि जी। आसिफ़ हुसैनी चांडियो साहब अव्हांखे भलीकार, अब्दुर्रहीम अब्बास साहब अव्हांखे भलीकार, शरीफ़ अबड़ो असांजे जामशहर जो तमामु नाले वारो सीनियर बरक़ सहाफ़ी पाण सां गॾु आहे। मां भलीकार चवां थो असांजे मोहतरम साईं डॉक्टर कमाल जामड़े साहब जन खे सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलात जा मरकज़ी सरपरस्त आला पाण सां गॾु आहिनि। साईं अव्हां जा वॾा वॾा लख लाइक़ कुर्ब अव्हां असां सां गॾु आहियो। शरीफ़ अबड़ो साहब लिखनि था वेरी नाइस, वॾी महिरबानी। दोस्तो हाणे चाहींदासीं त हिन सफ़र में मुर्शिद आदि रबर लतीफ़ साईं जो जेको आहे तमामु प्यारो पैगाम थी वञे ऐं सुहिणे सैयद जो आवाज़ साईं सुलेमान शाह जे आवाज़ में लतीफ़ साईं जी तमामु ख़ूबसूरत काफ़ी सुर ससुई मंझां पहिरें पवंदी सान चवंदी सान रही वञो राति बंभोर में। इन उमेद सां तव्हां असां सां गॾु हूंदा ऐं असांजे हिन कुर्ब कचहरीअ में पंहिंजे मोहबत भरियलु मैसेजनि सां असांजो मोहतरम साईं शमशाद सुमरो साहब लिखनि था ज़रूरु अचो असांजे अखियुनि ते ऐं लॻभॻि टाइम ॿुधायो साईं मुंहिंजा इनशाला 12 खां 1 वॻे जे दरमियान इनशाला अवां सां असीं गॾु हूंदासीं। जी मोहसिन ख़ान कचहरी के दोस्तनि खे ॾेही परॾेही दोस्तनि खे असीं लतीफ़ साईं जे ही ख़ूबसूरत वाई ॿुधायूं था। ला 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 हो लतीफ़ हो ला 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 हो करीम हो लतीफ़ हो करीम। ससुई खे वञी छो वणकार कुतहत न गोली हो तके मियां लिखो की न लतीफ़ जय हूं त ॿारो चोबे पार पर थी सती बद संदरो फिरत पुनू असां पार हाणे लाए लेण नियार त तो में देरो दोस्त जो ऐसा सुई तू पुनो करती पर पुनो तो मिलंदो कोन जे मिलंदो त तोसां परखंदो कोन। वाह शरीफ़ साईं मोरे शहर जो असांजो सफ़र आहे। मूं वटि हिकिड़ो जादू आहे उहो अॻियां पेश कंदुसि पुनो मूंसां पाण ई परती पवंदो। माई उहो जादू कहिड़ो आहे? चेती उहो जादू उहो आहे जेको दुनिया में इंसाननि वटि हींअर थोरो आहे। कहिड़ो थोरो आहे जादू? चेती वटि ही जादू आहे ऐं मुंहिंजे पुनल साईं खे मिलंदुसि त जे मूंखे मिली वियो त हींअर पढ़ंदसि। कीअं? चेती पेरे पवंदी पुछे ॾिठे पुनू त पोइ छा कंदी? चती हथड़ा खणंदी
मुंहिंजे पुनर जा पार मूंखे सभु ॾिसण में अचनि पिया। किथे चटी उठड़ा खान बलोच जामिया ला 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 चटी उठड़ा आरिया जा मजा चटी जे उठण खे पहची वयसि त वागू वठंदी सां उठ वञण खे बाक़ी मेरा साईं न परतो चीपो पोट है जो जादू था जेको जादू वो जगाईंदुसि कहिड़ो जटी पिंजरो पाक रसूल जो मियां ला 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 पोते वेंदुसि पिंजरो पाक रसूल जो ते छा कंदी पुनर जी हक़ में चाठ चुमती लतीफ़ जी लतीफ़ इंशाअल्लाह ताला किथे बूंदो पुनर खे हथ कंदुसि लोचे लहती बोले लहती वाह वाह पेरें पवंदी सान चवंदी सान रही वञो रात बंबोर में। मुर्शिद लतीफ़ साईं जी तमामु ख़ूबसूरत वाई काफ़ी जंहिंखे कलाम चऊं मुर्शिद लतीफ़ जे पैगाम में असांजे लाइ तमामु हिकिड़ी वॾी रहनुमाई आहे रहबरी आहे। सुरससुई जे सुहिणी हुजे मारी हुजे असुल में लतीफ़ साईं जा इहे उञाण आहिनि ऐं उन जो को मक़सदु मंज़िल ऐं पैगाम ॿियो हूंदो आहे। मोहतरम हाफ़िज़ अब्दुर्रहीम हाफ़िज़ मरूफ़ अहमद फराम रावलपिंडी साईं अव्हां खे भलीकार चऊं था वरी महिरबानी लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां सां गॾु आहियो। असांजो सीनियर सहाफ़ी कोटड़ी थाणे बुला ख़ान सां तालुक़ु रखंदड़ धणी बख़्श बारी जो साहब पाण खे कनाए पियो ॿुधे पियो वॾी महिरबानी धणी बख़्श अव्हां जी लख लाइक किरोड़ कुर्ब। हमीद सारी साहब खे भलीकार चऊं था। मुदस्सिर अली अबड़ो इमदाद कादरी अव्हां जी महिरबानी। अब्दुल हई पाण सां अब्दुल हई भुट्टो साहब के तारफ़ जो मोहताज न आहे मोमल जी माड़ी माथेलो ज़िले घोटकी जो तमामु नाले वारो अदीब आहे। असांजो मोहतरम भाउ मोहम्मद शरीफ़ अबड़ो साहब लिखनि था त अल्लाह जी अमान में हुजो साईं ख़ैर जो सफ़र थिए ज़बरदस्त कचहरी हलंदे सफ़र में असांखे बि ॾाढो मज़ो पियो अचे। शरीफ़ साईं वरी महिरबानी लख लाइक किरोड़ कुर्ब अवां जूं मोहबतूं। रियाज़ मल्लाह पाण खे कनाए पियो वरी महिरबानी।
मेहराब बोज़दार चवनि था माशाअल्लाह। मेहराब अवां जी महिरबानी। फयाज़ हुसैन सूमरो कासमी सजण अवां खे भली कार। हाफ़िज़ सूफ़ी सूबेदार हुसैन अवां खे भली कार चऊं था, वरी महिरबानी। सईद मेमन साहब चवनि था माशाअल्लाह साईं, वरी महिरबानी लख लाइक। शाहिद अली शोरो ॻोठ करण ख़ान शोरो कासमाबाद हैदराबाद खां पाण सां गॾु आहे, चवनि था महिरबानी साईं, वरी महिरबानी। तमामु बहितरीनु प्रोग्राम। ऐं जी दोस्तो, ॻाल्हि हली रही आहे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जी। गुज़िरियल जेके असांजा मोहतरम आज़ाद अनवर कांदड़े साहिब खे असांजे सिंधी अदबी संघ जो तमामु निरालो नाम ऐं सरगर्म अॻवान, इल्मी अदबी ॼाणू, मुआरिख़, मुहक़िक़ ऐं मेहड़ महेसर वारी मेहड़ खां पाण सां गॾु आहे। आज़ाद अनवर कांदड़ो साहिबु असांजे कावश KTN ग्रुप जो तमामु बहितरीनु पुराणो सहाफ़ी आहे। मुफ़्ती शाहनवाज़ बुगियो साहिबु पाण खे कनाइनि पिया, वॾी महिरबानी। मुफ़्ती शाहनवाज़ साहिबु अवां जा वॾा वॾ लख लाइक। किरोड़ कुर्ब ॻाल्हि हली रही आहे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जी। त दोस्तो, हिन इल्मी अदबी ॾात ऐं ॾाहप वारे सफ़र में असीं अवां खे लोक अदब जे हवाले सां कुझु ॿुधाइणु घुरूं था। त लोक अदब असांजे क़दीम अदब जी जेका आहे सा सुञाणप आहे। क़दीम अदब जेको आहे उहो असांजो लोक अदब ई आहे, जंहिंखे असीं लोक यानी जग जहान संसार लूह पूरो ई जहान जेको आहे उन्हीअ जो अदब। उन में जेकॾहिं को हारी आहे उन पंहिंजी तख़लीक़ जोड़े वरिती, उहो बि लोक जो अदब आहे। पर उन में मां तव्हांखे ॿुधायां त असांजे कुझु मुहक़िक़नि लिखियो आहे त लोक अदब माना कंहिं बि हिकिड़े माण्हूअ जो अदब न हुजे, पर ईअं न आहे। छो त हिन वक़्तु उहो जेको लोक अदब आहे, असांजे उन लोक अदब जा जेके सर्जणहार तख़लीक़कार आहिनि, उहे तख़लीक़कार औरत आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे असां जॾहिं उन तसलसुल खे ॾिसूं था त यकीनन ॾाढे आदम सां गॾु हज़रत बेबी हवा बि हुई। ऐं उन अम्मा हवा साइण जॾहिं पंहिंजे बचड़नि खे झोलीअ में झलियो हूंदो त का न का लोली ज़रूरु ॾिनी हूंदी। हाफ़िज़ नाले मिठो सेड़ो साहिबु अवां खे भली कार। अब्दुल क़यूम राहू साहिबु अवां खे भली कार। साजिद अली अवां खे भली कार चऊं था, वरी महिरबानी लख लाइक। किरोड़ कुर्ब सजणो। हैदर बंगलानी साहिबु अवां जी महिरबानी। त ॻाल्हि हले पए त लोक अदब जी जेका बुनियादी सिन्फ़ आहे उहा लोली आहे, जेका माउ पंहिंजे बचे खे ॾिनी हुई। ऐं उहा लोली यकीनन अम्मा हवा साइण पंहिंजे बचे खे ॾिनी हूंदी। उन खां पोइ सिंध में जॾहिं तहरीरी तौरु लोक अदब असां ॾिसूं था त तहरीर असांखे मिली आहे माई मिरखां शेखण खां। माई मिरखां शेखण लाड़ पट्टीअ जी तमामु हिकु नाले वारी औरत आहे, जेका पंहिंजे पीर सां मुहबत करे थी, उन जे शान में मनाक़बा लिखे थी ऐं उन इलाइक़े में गीत ॻाए थी। पुराणे दौर में जॾहिं असां सूमरनि जे दौर में वञूं था त उहे सूमरियूं मायूं पंहिंजे मर्दनि खे उत्साहण जे लाइ सिहरा लाॾा गीत ॻाईंदियूं हुयूं। ऐं उन्हनि लोक गीतनि जा अॼु बि तमामु हिकिड़ा वॾा नाला आहिनि ऐं वॾी सुञाणप आहे उन्हनि सूमरनि जे लाइ। ईअं सम्झो त हिकिड़ो जीअं हिंदू धर्म जे अंदरि भॼन ॻाया वेंदा आहिनि ऐं मुस्लमान उन वटि हमदिया ऐं नातिया कलाम हूंदो आहे, अहिड़ी तरह उहा वॾी हैसियत उन्हनि जी तारीख़ी हैसियत रखनि थियूं। उहे जेके उन्हनि जूं लोलियूं आहिनि, लोरियूं आहिनि, ओराणा आहिनि, लोक गीत आहिनि उन्हनि वटि। त लोक अदब असांजे क़ौमी अदब जो हिकु निरालो नाव आहे। असांजो क़ौमी अदब जेका आहे उहो असांजो लोक अदब ई आहे। शौकत ख़ान पंहिंजे शागिर्द खे भली कार चवां थो, वरी महिरबानी। उन लोक अदब जा सर्जनहार असांजा जेके बहराड़ियुनि में बि रहनि था त शहरनि में बि हिन वक़्तु रहिया पिया आहिनि। ऐं असांजे उन निज बहराड़ीअ में जेके असांजा लोक अदब जा सर्जनहार रहनि था, उन्हनि वटि उहा ॿोली अञा असलोकी सूरत में मौजूदु आहे। ऐं अव्हां उन्हनि बहराड़ियुनि में वञी करे ॾिसंदव त अॼु बि उहो खीर, लस्सी, ॾुध, उहा झण गॾियल जॾहिं उहा मही पाण इस्तेमालु कंदासीं, खाईंदासीं, ऐं उहो पटड़ो भत जॾहिं राति जो रधिजे ऐं सुबुह जो उन में असांजी अम्मा, असांजी ॾाॾी, असांजी मासी या असांजी का भेण जॾहिं विलोड़ो करे थी त उन विलोड़े मंझां उहा मही, हिकु त आहे ॾही जंहिंखे पाण असुल में सिंधी बुनियादी तौर ते आहे
उनखे धौरो चवंदा आहियूं। त उहो धौरो ऐं उन खां पोइ ॾुध जंहिंखे पाण लस्सी चऊं था, त उहो ॾुध जॾहिं उन रातो के भत में सुबुह जो विझी गरम करे ऐं खाइजे थो या थधिड़ो ई खाइजे थो, मां सम्झां थो त दुनिया जा केतिरा बि 70 ताम छो न हुजनि, पर उन असांजे ॿराड़ीअ जे पटड़े भत जे मट मिसिल नथा थी सघनि। वॾी महिरबानी साजिद अली साईं, अवां चओ पिया अल्लाह पाक ख़ुशि आबाद रखे, आमीन सुमा आमीन। जी दोस्तो, असां हिन वक़्तु जामशुरे खां सफ़र असांजो जारी आहे मोरे तरफ़। मोरे जे किन मोहबती माण्हुनि सां कुर्ब वंडींदासीं ऐं गॾोगॾु उते असांजो तमामु निरालो ॾाहो ॾात धणी मुंहिंजो नाले भाई मोहतरम रहमतुल्ला अब्बासी ताज़ो ई 16 डिसंबर लोक अदब ॾियारे ते असां खां विछड़ी वियो आहे ऐं हू पंहिंजे अबदी आराम गाह ॾांहुं हलियो वियो आहे। असीं उन जे पोयरनि सां हाल ओरण ऐं उन खे बि ज़रूरु यादि कंदासीं ऐं उन जे सहन ते बि ज़रूरु वेंदासीं ऐं उन हवाले सां असांजो हीउ सफ़र जारी आहे। फ़कीर अख्तर गोरचाणी साहिबु अव्हां खे भलीकार, हाजी अज़ीज़ साहिबु अव्हां खे भलीकार चऊं था, मौलाना उबैदुल्ला ॾाहिरी असांजे अल्लामा मोहम्मद इदरीस ॾाहिरी साहिब जन जा साहिबज़ादा, बेहतरीन दीनी स्कॉलर मुफ्ती साहिबु अव्हां खे भलीकार चऊं था। ग़ुलाम नबी गबोल करमी साहिबु अव्हां जी महिरबानी, अव्हां खे भलीकार। ग़ुलाम कादिर सारियो पाण खे ॿुधे पियो, वॾी महिरबानी। ग़ुलाम नबी गबोल करमी साहिबु चए थो सुभान अल्लाह सजण, वॾी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब, अव्हां जूं मुहबतूं ऐं शराफ़त अली पाण खे कनाए पियो। शराफ़त अली वॾी महिरबानी। जी दोस्तो, कुर्ब कचहरी जारी रहंदी। हिन वक़्तु हलूं था सुर ऐं साज़ ॾांहुं। अव्हां खे सोडल फ़क़ीर जे तमामु बहितरीन ॿोलनि सां ही कचहरीअ जो नओं रंग ॿुधायूं था। हिदायत कुरैशी साहिबु अव्हां खे भलीकार चऊं था। राह रस्ते जी आलमी ओताक लोक अदब सिलसिले जी ॼाण जो ही प्रोग्राम जेको आहे मुख़्तसर कचहरी अव्हां ताईं पहुचायूं पिया। सोडल फ़क़ीर जो आलाप ॿुधो, अव्हां जूं कुर्बतूं मोहबतूं असां सां गॾु रहंदियूं। सब मचल हंज सदाई दुबरा लोक सुतो निडू करे हू आधी रात उडन लोक सुतो निडू करे हू आधी रात उडन अला पखियड़न कदा सुमी सुख न माणियो माण्हू आखन सुख पखियानो पर दुख पखियानो ॾाढा सुख पखियानो पर दुख पखियानो ॾाढा चारे पर खंभड़ा चा मारन चारे पर खंभड़ा चा मारन असांजे दीनी स्कॉलर मोहतरम साईं हाफ़िज़ अब्दुल मालिक चन्ना साहिब जन डोकरी मां पंहिंजी कचहरी ॿुधनि पिया। साईं अव्हां खे भलीकार। कूत नयाणन वाधा ओ गुज़र पखियां दा देखो यारो यारो गुज़र पखियां दा वेखो यारो
जित मारिया उत खाधा पुछ वणन खां सोर पखियुनि जा जे वरिया के न वाहेरे वरिया के न वाहेरे मुंहिंजा वरिया के न वाहेरे अखियुनि की न कमायो रतन रुणाम अखियुनि की पलाणी दे पिरण खे बीठे ॾिठाऊं उन्हनि अखियुनि खे आऊं कहिड़ा कजल पाया अञा पई जीअं सजण सारियो न मरे अञा पई जीअं सजण सारियो न मरे बटियूं बेगादियूं छोरी भरे छो न पिए लगी को नहीं को गुण बारो वियाह जली आया कांग कुंभन ते अल्लाह मोरन जी मुराद चवे मिरन झाए झले मोरन जी मुराद चवे अदा मोरन जी मुराद चवे मिरन जाए झले ओ चिबन साण चले पई मीना मकालू करे जी दोस्तों मां भलीकार चवां थो मोहतरम साईं अब्दुल मालिक चन्ना साहब असांजा दीनी स्कॉलर उस्तादुल हुफ़ाज़ डोकरी खां पाण सां गॾु आहिनि लिखनि था लाजवाब बहितरीन साईं वॾी महिरबानी अवां जा लख कुर्ब हिदायत कुरैशी अवां लिखियो आहे लाजवाब प्रोग्राम सदा आबाद हुजो सजण वॾी महिरबानी ख़ताई थिए असांजे इल्मु अदब ॾाह ताईं ॾाह जो गोहर तमामु वॾो निरालो नाव आहे ऐं पाण खे कनाए पियो प्रोग्राम में ख़ताई थेबे साहब खे भली कार चऊं था वरी महिरबानी असांजो मोहतरम दोस्त साईं प्रोफेसर शमशाद सुमरो साहब जन लिखनि था त वाह साईं वाह ज़बरदस्त प्रोग्राम साईं जन सां भरपूर ख़ूबसूरत प्रोग्राम साईं वॾी महिरबानी लख लाइक किरोड़ कुर्ब असांजी मतफ़साई कयो पिया मां जी दोस्तों हिन दौर जे अंदरि जॾहिं असां ॾिसूं था त उहे असांजा नंगाइता ऐं वड़ाइता माण्हू जेके कुर्ब ॾींदा हुआ ऐं मोहबतूं प्यार प्रीत ॾींदा हुआ उहे असांजा माण्हू जेके कंहिं नंग न्याणीअ खे ॾिसी अम्मा अम्मा चई बच्चा बच्चा चई मिलंदा हुआ उहे कुर्ब कचहरियूं ऐं उहे नंगाइता माण्हू असांजी धरतीअ मंझां घणा त हलिया विया आहिनि पर वेले के अञा बि आहिनि त उहे शहरनि जी भेट में असांखे बहिराड़ीअ में तमामु घणा मिलनि था ऐं अॼु बि असांजे बहिराड़ियुनि में तोड़े जो उहे ओताकूं असां जूं वीरान थींदियूं पियूं वञनि ऐं उन्हनि ओताकुनि वारनि माण्हुनि जी जाइ ते हींअर होटलूं जेके आहिनि उन्हनि असां ते देरो जमाए वरितो आहे उन्हनि माण्हुनि ओताकूं छॾे ओताक कचहरियूं छॾे होटलुनि जो रुख़ रखियो आहे ऐं उन्हनि होटलुनि ते छा थो वहे वापरे इहो अवीं बि ॼाणो था असीं बि ॼाणूं था मां भलीकार चवां थो मोहतरम अब्दुल जब्बार पालारी साहब कोहिस्तान खां पाण सां गॾु आहिनि ज़का मयसर पाण सां ख़ैरपुर खां गॾु आहिनि वॾी महिरबानी अव्हांखे भलीकार चऊं था ऐं उन सां गॾो गॾु हाफ़िज़ मोहम्मद मूसा ताहिरी साहब टंडे अलयार खां
पाण सां गॾु आहिनि। साईं वरी महिरबानी, अव्हांखे भली कार चऊं था। शाहिद अली शोरो लिखनि था, साईं केॾांहुं पिया वञो सॼण, हीअ असांजो सफ़रु आहे। मोरो नाहे थोरो ढोलण मोरो वेठी ॾियां, उन मोरे जे मोहबती माण्हुनि ॾांहुं कुर्ब वंडण जे लाइ ऐं प्यार हासिलु करण जे लाइ वञी रहिया आहियूं, इन उमेद सां त असां कुझु कुर्ब ॾींदासीं ऐं कुझु वठंदासीं। छो त जीअं मुंहिंजे शेर जूं तख़लीक़ जूं कुझु सिटरूं आहिनि त ज़रूरत बि न आहे मूंखे तुंहिंजो दीदार चाहियां थो, ज़रूरत बि न आहे मूंखे तुंहिंजो दीदार चाहियां थो, ॾाढी चाहता चपड़नि तां ॿुधणु गुफ़्तार चाहियां थो, हुजी साम्हूं सजण सुहिणा आ हर वेले इहा उमेद, वठी बि ऐं वराए ॾींहुं पिरीसो प्यार चाहियां थो। मूं हर लम्हात जीवन जा तुंहिंजे नाले कया आहिनि, मिठा मूंखे क़बूली बसि इहो इक़रार चाहियां थो। हुस्न तुंहिंजे अॻियां आजिज़ मूं हर बाज़ी अथमि हारी, तूं सुहिणी आं मां दर तुंहिंजे थियण में हार चाहियां थो। जी दोस्तों, हिकु भेरो अवां सॼणनि खे भलीकार लोक अदब सिलसिले जी आलमी ओताक अव्हांजे समाअतुनि ताईं ज़रूरु हूंदी आहे ऐं कुझु ॾियाणनि खां पोइ वक़्त जी जीअं विथी मिली आहे त अव्हांजे उन ख़वाहिशुनि जो अहसासु रखंदे हिन सफ़र में अव्हांखे बि हम सफ़र साथी बणाए वरितोसीं। इरशाद जतोई साहब खे भलीकार चऊं था ऐं ग़ुलाम अब्बास हसनैनी साहब भलीकार अव्हांखे, ऐं उन सां गॾोगॾु रियाज़ हुसैन लाशारी साहब अव्हांखे भलीकार चऊं था। वरी महिरबानी, अव्हां असांजी हिन कुर्ब कचहरी में शामिलु आहियो। यकीनन जिथे कुर्ब भरियूं कचहरियूं थींदियूं आहिनि, अॼुकल्ह उहे कुर्ब कचहरियूं, उहे आस्थान, उहे मोहबत जा माग जेके आहिनि उजड़ंदा पिया वञनि। जीअं मुंहिंजे हिन वक़्तु दोस्तो मूंखे ॿुधाईंदा हलूं त मुफ़क्किर आज़म साईं GM सैयद जे सन शहर खां गुज़री रहिया आहियूं, मोरो शहर वेंदे, ऐं इन दुआ सां त असांजी सिंधड़ी शाल आबाद रहे, छो त असांजे सरज़मीन सिंध ते हिकिड़ो सन मां सिॼो ॿुरियो जंहिं असांखे क़ौमी सुजागी जो शऊर ॾिनो, ऐं ॿियो जंहिं आलम खे दुआ कई उहो आहे असांजो मुर्शिद हादी रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई, जंहिं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई असांखे तमामु वॾो पैगाम ॾिनो। हाजी मोहम्मद उर्स भलाई साहब अव्हांजी महिरबानी। ग़ुलाम अब्बास हसनैनी चवनि था त अस्सलाम वालेकुम साईं, महिरबानियूं बा। वालेकुम अस्सलाम, या अली मदद हक़ मौजूद, वरी महिरबानी, लख लाइक कुर्ब अव्हां जा, अव्हां सां गॾु आहियो। मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं जी ॻाल्हि हली रही हुई त लतीफ़ साईं फरमायो, वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो। मोर पखियुनि में ॾाढो सुहिणो आहे, जंहिंजो नाच तमामु सुहिणो आहे ऐं उहो जन्नती पखी आहे। उन जो मिसाल ॾींदे हिन दुनिया में लतीफ़ साईं हिकिड़ा किरदार ॼाणाया आहिनि ऐं उन किरदार खे मोर जो नालो ॾिनो आहे त वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी। त यानी जिते हंज हुआ उन जाइ ते अची उल्लुनि आखेरा कया। त यकीनन जॾहिं ईअं थींदो आहे, असुल जी जाइ ते नकुल ईंदो आहे, त उहा असलियत जेका आहे उहा पंहिंजी सुञाणप विञाए वेहंदी आहे। कच्छ भुज कंडिया वारे पंहिंजो इंडिया गुजरात जे दोस्त मोहतरम मूसा मुतवा साहब खे भली कार चऊं था, लिखनि था अस्सलाम वालेकुम भा। वालेकुम अस्सलाम, वरी महिरबानी, अव्हां असांजी हिन कचहरी खे समात कयो पिया, ॿुधो पिया। ग़ुलाम अब्बास हसनैनी साहब चवनि था तमामु बहितरीनु प्रोग्राम अव्हांखे जस हुजे। साईं वरी महिरबानी, लख लाइक कुर्ब। लतीफ़ साईं जो ज़िक्र हली रहियो हो त वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी, पोइ वतन थियो वरी कूड़नि कांगेरनि जो। दोस्तो, हिकिड़ो आहे कांगेरो, ॿियो आहे कांव। लतीफ़ साईं जे इन फ़िक्री हवाले सां कॾहिं कॾहिं के कांग खे नींहं भरिया नियापा ॾींदा आहिनि, के पालीहर खे, के कबूतर खे। इहो हिकिड़ो शाइरनि जो अजीब क़िस्म जो हिकिड़ो तख़युल आहे, अहसासु आहे। छो त माण्हुनि में जॾहिं मोहबत न रहंदी आहे ऐं माण्हुनि जे अंदरि मुनाफ़िक़त उरूज ते थी वेंदी आहे, तॾहिं उहो शाइर, उहो इंसानु पंहिंजे दिलि जे अंदरि सोचींदो आहे त इंसाननि मां जेकॾहिं मोहबत ख़तमु थी वई आहे त पखियुनि में प्यार प्रीत आहे।
छो त मुंहिंजे लतीफ़ साईं कहिड़ो न ख़ूबसूरत असांजे लाइ अव्हां जे लाइ पैगाम छॾियो आहे उन्हनि पखियुनि जे हवाले सां त उहे तमामु पाण में जॾहिं बि हूंदा आहिनि वलर कयो वतन पिरत न छिननि पाण में हमेशह गॾु हूंदा आहिनि। लतीफ़ साईं उन्हनि पखियुनि जो तॾहिं मिसाल ॾिनो शाइर उनखे पैगाम तॾहिं थो ॾिए कि उहो पखी कॾहिं कुपत न कंदो आहे। जीअं चयो आहे न कंहिं शाइर त सुपत भरिया सुपरी कुपत कीम करियो थोरे घणे ॾींहणे माण्हू वञनि मरियो तेसीं कुर्ब करियो जेसीं जीअरा आहियूं जहान में। त उन तसलसुल में लतीफ़ साईं बि उहा ई ॻाल्हि कई आहे त उहे जॾहिं पखी पाण में गॾिबा आहिनि वलर करे घुमंदा आहिनि वलर कयो वतन पिरत न छिननि पाण में। पोइ लतीफ़ साईं फरमायो त पसो पखी अड़नि माण्हू हा मेठ घणी यानी माण्हुनि खां वधीक मुहबत इन्हनि पखियुनि में आहे जेकी हमेशह हलंदा आहिनि त अकेलो अकेलो थी न हलंदा आहिनि वलर जी सूरत में हलंदा आहिनि काफ़िले जी सूरत में हलंदा आहिनि गॾिजी हलंदा आहिनि। ऐं असांखे असांजा मुर्शिद मुरबी महबूब सजण साईं सोणा साईं पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन समेत लतीफ़ साईं सचल साईं ऐं सूफ़ी बुज़ुर्गनि जो इहो ई ॾसु आहे त हमेशह असां अवां जॾहिं ॾिसंदा आहियूं त हींअर त माण्हूअ खां डपु थो थिए पर उन वक़्तु जानवरनि खां भउ हूंदो हो। माण्हू अॼुकल्ह चवे थो त बाबा जानवर मोह पवे पर को माण्हू मोह न पवे। उन वक़्तु जानवरनि जे हवाले सां इहो उहे सूफ़ी बुज़ुर्ग दरवेश मिसाल ॾींदा हुआ त बाबा जेको वलर आहे धण आहे उहा बकरी जेका धण खां धार थी वेंदी बघड़ हमेशह उन ते हमिलो कंदो पर जेकॾहिं उन धण में गॾु हूंदी त कॾहिं बि उन ते हमिलो न कंदो। त उहो इंसानु जेको वलर खां विछड़ी वञे सालिहनि जी सोबत खां परे थी वञे दूर थी वञे दूर तनी खां लॾ जंहिंजी नाहे मुहड़ मलीर ॾे। यकीनन इहे तसलसुल जेके अलाह वारनि ॾिना आहिनि सूफ़ी बुज़ुर्गनि ॾिना आहिनि उन्हनि जी हिकु हिकु सिट में हिकु तरफ़ अल्लाह ताला जो कलाम समायल आहे त ॿिए तरफ़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस समायल आहे। ऐं असां अवां अल्लाह जे कलाम खे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे पैगाम खे सिर्फ़ु मुस्लमान जे नाते सां न सुनो रेडियो लिसनर क्लब झोल जे समूरनि दोस्तनि खे भली कार चवां थो वेलकम चवां थो जी आया नु पखैर रागले वरी महिरबानी ख़ुश आमदीद सजण अव्हां जी महिरबानी। अव्हां रेडियो लिसनर क्लब झोल में तमामु लोक अदब जूं ख़िदमतूं कयो पिया सिंधी ॿोलीअ जूं ख़िदमतूं कयो पिया ऐं पंहिंजे सुर ऐं साज़ जे हवाले सां ख़ूबसूरत प्रोग्राम ॾींदा आहियो। अव्हां खे भली कार चऊं था त ॻाल्हि हली रही आहे इन समूरे फ़िक्र जी तसलसुल जी। निसार साहब तव्हां छा चवंदो इन बारे में? साईं ज़बरदस्त माशाअल्लाह तव्हां जंहिं तसलसुल खे जोड़ण जी कोशिशि कई आहे यकीनन इहो तसलसुल तमामु वधीक वाज़े करे सघिजे थो इन ते ॻाल्हाए सघिजे थो तमामु बहितरीनु तसलसुल आहे। औलिया अल्लाह जो पैगाम औलिया अल्लाह जी जेका फ़िकिर आहे उन्हनि जी जेका ॻाल्हि आहे उन्हनि जो जेको अंदाज़ आहे उहो तमामु मुहबत भरियो आहे। पखियुनि जो मिसाल तव्हां ॾिनो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह इहे सभई मिसाल ॾेई असांखे हिकिड़ो रस्तो हिकिड़ी राह हिकिड़ी जेको सो सुञाण ॾिनी आहे। अहिड़े तरीक़े सां तमामु मज़ो पियो अचे ऐं तव्हांजी कचहरी ॿुधी करे तमामु दिलि बाग़ बहार थिए पई। मोरे शहर जे हवाले सां तव्हां जे ॻाल्हि पे कई मोरे हलिजे थो त जीअं चवंदा आहिनि त जंहिंजे वञिजे घर तंहिंजी कजे पर सही मोरे जूं अज़ीम शख़्सियतूं मोरे जा अज़ीम माण्हू मोरे जूं मुहबतूं मशहूरु आहिनि। ऐं पुराणे ज़माने में जॾहिं दादू मोरो पुल कोन हुई उन वक़्त में दादू मोरो जो पतण मशहूरु हुयो सही जिते माण्हू ॿेड़ियुनि ते चढ़ी ऐं वेंदा हुया उन तरफ़ सही मोरे खां दादू ऐं दादू खां मोरो ऐं इहे पहाका इहे ॻाल्हियूं जेको सो मशहूरु आहिनि मोरे जूं। साईं मोरो असांजे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो मर्कज़ आहे न रुगो साईं बेदार मोराई साईं राशिद मोराई जहिड़ा तमामु इनकलाबी शाइर इन मोरे शहर में रहिया आहिनि ऐं उन मोरे में असांजो हिकिड़ो इनकलाबी सुगड़ हाफ़िज़ मोहम्मद बख़्श ख़ासि कयली पाणी ते अॼु पाणी थींदो तोसां हाणे पाणी थींदो त उहो बि असांजे इन मोरे शहर सां तालुक़ु नवां जतोई सां तालुक़ु रखे थो ऐं उन मोरे शहर सां उन आस पास सां तमामु असांजा केतिरा ई निराला नाव उन्हनि जो तालुक़ु आहे। ऐं असुल में छा आहे त मोरो जंहिं ज़िले में आहे उहो ज़िलो आहे नौशहर फ़िरोज़ ऐं उन नौशहर फ़िरोज़ जे इन मोरे वारे रोड सां जॾहिं कुझु किलोमीटर अॻिते हलंदासीं त नौशहर बिरिया खां पोइ कंडियारो
जेको कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे ऐं उन कंडियारे मंझि हिकु अहिड़ी बुज़ुर्ग शख़्सियत आहे जेका इंसानियत जो दर्स ॾिए थी, सजण साईंअ जे नाम सां मशहूरु आहे। ऐं उन सजण साईं बिना कंहिं मज़हबी तज़ाद जे ऐं बिना कंहिं सियासी मुआमलनि मरहलनि जे हिकिड़ो अहिड़ो पैगाम ॾिनो आहे, इंसानियत वारो पैगाम। आम पीरनि वटि वेंदव तव्हांखे आम वाइज़ मिलंदा, पर हीअ दुनिया जो वाहिद उहो पीर आहे जंहिं वटि सूफ़ी फ़िकिर मिले थो, इंसानियत जी हमदर्दी मिले थी ऐं इंसानी फ़िकिर मिले थो, इंसानी तसलसुल मिले थो। हिकु तरफ़ उन दरगाह तां दीन जा आलिम जेको आहे पैदा थियनि था, ॿिए तरफ़ सूफ़ी बुज़ुर्गनि खे सूफ़ी फ़िकिर मिले थो। आम दरगाहुनि ते तव्हांखे हमद ऐं नातूं त मिलनि थियूं, पर हीअ उहा दरगाह आहे जिते तव्हांखे साॻे वक़्तु हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो कलाम मिलंदो, हज़रत सचल सरमस जो कलाम मिलंदो, बुल्ला शाह ऐं बाहू जो कलाम मिलंदो। उन्हनि सूफ़ी बुज़ुर्गनि जे हक़ीक़ी तसलसुल खे खणी हलण में जेको आहे सो असांजे महबूब सजन साईं जन तमामु वॾो नींहुं निभायो आहे। त मोरो ऐं नौशहरो ही तमामु साहती परगिणो तव्हांखे ॿुधायां त इहो साहती परगिणे जो असांजो हिकिड़ो वरी ॿियो नाले वारो किरदारु आहे मोहतरम मास्टर चंदुर। ऐं मास्टर चंदुर मां तव्हांखे ॿुधायां त तोड़े जो खणी दीवान हो, पर उनजी दिलि दीवान न हुई। बज़ाहिर खणी धर्मी तौरु मज़हबी तौरु उनखे दीवान चऊं, पर उनजी दिलि जे अंदरि जेको अल्लाह ताला जो ख़ौफ़ हो ऐं हुन हुज़ूर अलैहिस्सलाम जे शान में जो कुझु बि पेश कयो, उनजे कलाम में अव्हांखे काफ़ियूं मिलनि थियूं, हमद मिलनि था, नातूं मिलनि थियूं, वायूं मिलनि थियूं, धरतीअ जो बोल मिले थो। ऐं असुलु सूफ़ियाणो फ़िकिर जेको आहे उहो मास्टर चंद्र जे उन कलाम में अॼु बि मौजूदु आहे। त यकीनन इहो हिकिड़ो तमामु वॾो तसलसुल आहे। मास्टर चंद्र जी बि ॻाल्हि हले पई, मां भलीकार चवां थो। मोहतरम हिदायत कुरैशी साहिबु लिखनि था, हक़ सजन साईं, बिल्कुलु बेशक सजन साईं। ज़ुल्फ़क़ीर असांजो तमामु सूफ़ी सुंग वारो सूफ़ी लाकूफ़ी, यानी सूफ़ी हिकिड़ो अहिड़ो सुंग आहे जंहिंजे सोज़ ऐं साज़ खे सम्झणु ॾुखियो आहे। कीअं ॾुखियो आहे त उन जे लाइ सूफ़ी थियणो पवंदो, सूफ़ी फ़िक्र में वञिणो पवंदो। उन सॼे तसलसुल में अचण जे लाइ मां भलीकार चवां थो मोहतरम इम्तियाज़ खे, तव्हांजी वॾी महिरबानी। जी दोस्तो, असां ज़िक्र करे रहिया आहियूं मोरे जो, त मोरे जो सैयद अब्दुल करीम शाह तमामु मूंखे यादि आहे। मां जॾहिं पंहिंजो होश संभालियो हो त होश संभालींदे उनजी हिकिड़ी मनाजात तमामु मशहूरु ऐं मक़बूल हुई, जंहिंखे मां हर वक़्तु पंहिंजे हर महफ़िल में रूहानी रंग में जेको आहे सो ॿोलींदो रहंदो हुयुसि। मूंखे बख़्श ख़ताऊं बारी अला मुंहिंजी ज़ारी ज़ारी ज़ारी, तूं आहीं असांजो मौला, असीं बाना तुंहिंजा गोला, ॾिसी जहनम वारा शोला, कजां लांघ लकूं कुल सौला, ॾकी जान वञे थी सारी अला, मां ॾाढो आहियां ॾोहारी। त इन्हनि अहिड़नि तमामु ख़ूबसूरत आलापन ऐं तख़युल जहिड़ा तख़लीकार असांजे मोरे में रहनि था। साईं असांजे उन मोरे शहर उन इलाइक़े सां सैयद नसीरुद्दीन शाह जो हिकिड़ो तमामु वॾो किरदारु आहे, छा चवंदो? साईं क़िबला साईं नसीरुद्दीन शाह साहिब जूं तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि। तमामु साईं अलाह वारा नेक भलारा हज़रत क़िबला पीर मिठा साईं रहमतुल्लाह ताला अलैहि गफ़ारी नक्शबंदी जन जी सोबत में आया। उनखां पोइ हज़रत क़िबला साईं सुहिणा साईं हज़रत अल्लाह बख़्श रहमतुल्लाह ताला अलैहि हज़रत सुहिणा साईं जी ख़िदमत में आया। ऐं तमामु वॾी अज़ीम शख़्सियत साईं पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां इलाइक़े जे माण्हुनि में तबलीग कई, दीन जो पैगाम पहुचायो, इल्म ऐं अदब जो पैगाम पहुचायो। साईं तमामु वॾा जेको सो आलिम दीन ऐं अलाह वारा नेक भलारा, उन्हनि जी हिकिड़ी जेको सो नज़र करम सां लखनि माण्हुनि जूं तक़दीरूं तब्दील थी वियूं। उतां जे इलाइक़े जा जेके कमरदीन चांडे जा जेके चांडिया फ़क़ीर, ॿिया फ़क़ीर, तमामु वॾा जेके अरॾा माण्हू साईं जी सोबत में आया, नेक साले भलारा ऐं नेकोकार थी विया। साईं तमामु वॾी शख़्सियत ऐं साईं जन जे उन तसलसुल खे अॻिते वधायो। साईं ग़ुलाम क़ादिर मेमन साहिबु, साईं वॾा उस्ताद, आलिम, अदीब, शाइर
ऐं उन सां गॾु गॾु साईं अलाह वारा नेक भलारा साईं तमामु मरज़ूब तबियत वारा हुया ऐं उन्हनि जेको सो हिन पैगाम ऐं मुख़लिस हुया, उहो पंहिंजे पैगाम में मुख़लिस हुया। इख़लास जेको आहे हिन दौर में तमामु वॾो कमु करे थो। इश्क जीअं पीर जो माण्हू परवानो, आशिक़ ऐं माशूक़ जो तसलसुल साईं ग़ुलाम क़ादिर साहिब में, ऐं ॿियो अलावा साईं बेदार मोराई साहिब में असां ॾिठो। बेदार मोराई साहिब जन बि तमामु इन हवाले सां वॾो तसलसुल हुयो मोरे जी शख़्सियत जे हवाले सां संदन। ऐं मां जो बिरादर हुयो साईं उस्मान मेमन साहिबु, मोहम्मद उस्मान मेमन साहिबु, साईं जन जो मदरसो मोरे शहर में मशहूरु आहे, जामे मस्जिद आहे। साईं जन जो बि तमामु वॾो किरदारु आहे, तमामु वॾो मदरसो ऐं दीन जी फज़ीलत जे हवाले सां, दीन जी ख़िदमत जे हवाले सां साईं जन जो तमामु वॾो किरदारु आहे। साईं जन जो तमामु वॾो मोरे शहर में इहे हिकिड़ा उहे दीनी मदारिस आहिनि जिते इस्लाह सेखारी वञे थी, इंसानियत जो दर्स ॾिनो वञे थो। असांजो मज़हब इस्लाम इंसानियत जो दर्स ॾिए थो, मुहबत जो दर्स ॾिए थो। ऐं मोरे जी ॻाल्हि थिए त साईं हज़रत क़िबला साईं मौलाना मोहम्मद इदरीस डायरी साहिब जन, जेके पूरी सिंध में जंहिंखे बुलबुल मदीना सॼो वञे थो। न साईं, सिंध ते मां चवां थो त सुल्तानुल मुफ़स्सिरीन जो लक़ब आहे साईं खे, ऐं सिंध जे अंदरि जेको सिंधी तफ़सीर ॾिनो आहे अल्लामा डाहिरी साहिब जन, इहो हिकिड़ो तमामु वॾो संदन किरदारु आहे। मोहतरम शबीर लाशारी साहिबु एडवोकेट, साईं अव्हांखे भलीकार चऊं था, लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां असांखे कनायो पिया। मोहतरम मोहम्मद सालेह अब्बासी साहिबु चवनि था सलाम सॼी संगत खे, वरी महिरबानी मोहम्मद सालेह, अव्हां जी महिरबानी। मोहतरम साईं शबीर लाशारी साहिबु, असां बि असां जूं के कुर्ब कचहरियूं 1997 वारे ॾहाके में उहे ॾींहं असां खां विसरिया न आहिनि, ऐं अलॻि अख़बार में पंहिंजूं जेके आहिनि कुर्ब कचहरियूं यकीननि उहे अॼु बि असांखे यादि आहिनि। अव्हां एडिटर हुया ऐं असीं अव्हां जा रिपोर्टर हुयासीं, अख़बार जा हाकर हुयासीं, ऐं इहो हिकिड़ो वॾो तसलसुल आहे। अव्हां जूं मुहबतूं, अॼुकल्ह अव्हां कराची जहिड़े सिंध जे गादी वारे शहर में रहो पिया, ऐं अव्हां जे ॾुखनि सूरनि जा हाल जेके आहिनि सोशल मीडिया जे ज़रिए यकीननि असांखे ख़बर पवंदी आहे, ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं फेसबुक लाइव। जीअं असांखे लोक अदब जो दर्द आहे, ईअं अव्हां बि कंहिं न कंहिं दर्द जूं दाहूं कंदे नज़र ईंदा आहियो, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। अलाह पाक शला अव्हां जूं सभई मुश्किलातूं मसइला हल ऐं आसान फ़रमाए। त साईं निसार साहिबु, साईं डाहिरी साहिब जो ज़िक्र थी रहियो हो, त अल्लामा मोहम्मद इदरीस डाहिरी साहिबु जे उन मज़हबी आलिम वारे फ़िक्र खां हटी करे उन जी जेका अदबी, छो त अदब असांजो हिकिड़ो मज़हबी अदब आहे, फ़िक्री अदब आहे, लतीफ़ी फ़िक्र आहे, क़ौमी अदब आहे, ऐं असांजो लोक अदब आहे। त इन में दीनी अदब जे अंदरि जीअं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी, अबुल हसन ठटवी वारनि तमामु वॾा किताब लिखिया, वॾी ख़िदमत कई। ऐं अबुल हसन सिंधी त असांखे सिंधी ॿोली उन वक़्तु रस्मुल ख़त जे अंदरि ॾिनी। अॼु बि अबुल हसन सिंधी वारी जेका सिंधी आहे उहा मशहूरु ऐं मुरवज आहे। त इन सॼे तसलसुल में मौली साहिबु मोहम्मद इदरीस डायरी साहिबु हिन वक़्तु जेको किताबनि जो तहरीरी कमु कयो आहे, उहो यकीननि उन तहरीरी कम जे अंदरि उन जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि, ऐं 50 खां वधीक ॿिया सभई किताब पंहिंजी जाइ ते, पर जमायत अहले सुन्नत फ़िक़ह हनफ़ी बरेलवी जे अंदरि जेको हुन तफ़सीर ॾिनो आहे, ऐं उहो तफ़सीर जदीद तक़ाज़ाउनि जो पूराओ करे थो। हिन वक़्तु मसलकनि जी मुख़्तलिफ़ फ़िरक़ेवारियत जो बि जेको आहे सो जिथां किथां ॼार आहे। उन सॼे तसलसुल खे हुन जंहिं आलिमाना अंदाज़ सां उन तफ़सीर में निभायो आहे, सूफ़ियाना अंदाज़ सां, इहो तमामु हिकिड़ो वॾो फ़िक्र आहे। ऐं उन काफ़ी ॻाल्हियुनि खे नंदियो आहे, रद्द कयो आहे। उन जे अंदरि तमामु हिकिड़ो 9 जुल्दनि में तमामु वॾो उन्हनि तफ़सीर लिखियो आहे। माशाअल्लाह, तमामु ज़बरदस्त साईं जूं ख़िदमतूं आहिनि। ऐं साईं जन खे जेके तरबियत आहे, साईं जन जी जेका सोच आहे, साईं असांजे सिंध जे हर जेको सो सिंधी जा हिकिड़ा बहितरीन मुक़रर हुया। लेकिन साईं जॾहिं पंहिंजे इल्म जे मैदान में आया, अदब जे मैदान में आया, त साईं अदब जे मैदान में बि माशाअल्लाह बेशक नायाब आहिनि, ऐं साईं जन जो को बि सानी मौजूदु न आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जी, उहे उन दौर जा हुया। लेकिन अॼु जे दौर में हज़रत क़िबला साईं मोहम्मद इदरीस डायरी साहिब जन जेका ख़िदमत कई आहे अदब जी, उहा हिकिड़ी लाजवाब ऐं लाज़वाल ख़िदमत आहे। हा, यकीननि बिल्कुलु साईं मोहम्मद इदरीस डायरी साहिबु
तमामु हिकिड़ा उहे उन वक़्त जा पुराणा किताब जेके आहिनि उन्हनि खे समोहे सहेड़े असां ताईं आंदो। मां भली कार चवां उन्हनि पहिरीं प्यारनि दोस्तनि दिलि वारनि खे जेके पाण सां गॾु आहिनि। मोहतरम मोहम्मद साले अब्बासी साहब असांजे हिन ॾाह ताईं ॾाह जो निरालो न उहे चवनि था त घणे टाइम खां पोइ आवाज़ जो आलाप ॿुधण में आयो आहे। जी सजण लोक अदब ख़िदमतुनि जे हवाले सां असांजो तमामु ई मसरूफ़ वक़्तु गुज़रे पियो ऐं घणो वक़्तु जेको आहे उहो असीं लोक अदब तहक़ीक़ ते सर्फ़ कयूं पिया, उन खे ॾियूं पिया। इन्हीअ जे करे असांजी ही आलमी उताक जो प्रोग्राम लगातार जारी नथो रखी सघिजे। सरदार न्याज़ अली तंगियाणी साहब चवनि था बहितरीन सजण वॾी महिरबानी। जमालुद्दीन जमा पाण सां गॾु आहे सऊदी अरब जिद्दा खां। जमालुद्दीन वॾी महिरबानी। मक़सूद मंसूमरो साहब चवनि था माशाअल्लाह वेरी नाइस। मक़सूद अहमद करमी साहब वॾी महिरबानी। अवां कासिमाबाद हैदराबाद मंझां असांजे लोक अदब सिलसिले जे हिन आलमी ओताक कचहरी में असां सां गॾु आहियो। ऐं असांजो मोहतरम साईं शमशाद सूमरो साहब प्रोफेसर साईं चवे थो साईं निसार अहमद साहब खे सलाम। साईं वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। साईं तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, तव्हां यादि कयो। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। तव्हां सां ऐं तव्हांजे वालिद साहब सां असांजूं रूहानी निस्बतूं बि शामिलु आहिनि ऐं माशाअल्लाह वॾियूं महिरबानियूं तव्हां असांखे यादि कयो। साईं निज़ार साहब तव्हांखे हिकिड़ी हैरत वारी ॻाल्हि ॿुधायां त असांजो साईं अलामा बेदार मोराई साहब जन उन वक़्तु मुंहिंजो रमज़ू रहमतुल्लाह जो किताब थे आयो। उन जे लाइ मूं साईं खे चयो त साईं क़िबला महिरबानी कयो ऐं लोक अदब सिलसिले जो ई मुंहिंजो पहिरियों किताबु जेको आहे छपजी रहियो आहे, इन जे लाइ का तहरीर ॾियो। तो साईं मूंखे ॿुधायो त साईं मां हुते मोरे जे कंहिं नाले वारे शाइर वटि वियुसि त बाबा सुगड़ाइप जे किताब ते मुंहिंजो तजुर्बो न आहे लिखण जो, सो महिरबानी करे हिन जो जीअं मायूं चवंदियूं आहिनि त अदी हिन ट्रोपे जो अघु कढी ॾे त पोइ जेको आहे सो उनखे ट्रोपे खे आउं अॻिते वधायां थी रिली सवड़ सिबण में या इन में। सो साईं बेदार साहब चवे पियो त मां हुनखे चयो बाबा हिन जो रुगो अघु कढी ॾे, मूंखे रस्तो ॾे, लिखंदुसि मां पाण ई। त उन तमामु तअसुबाना अंदाज़ सां लिखी त कोन ॾिनो पर अहिड़ी दिलहज़ारी कई जो साईं उन खां पोइ पाण फरमायो त मां घरु आयुसि, कलम खणी लिखणु शुरू कयुमि ऐं साईं उहा तहरीर लिखी करे वरी उतां इन आवारज़ात तकलीफ़ जे बावजूदि संदन तबियत नाचाक हुई पर संदन मुहबत ऐं ख़ुलूस दोस्तीअ वारो ताल्लुक़ जो उतां मोरे खां उहा तहरीर लिखी करे साईं पाण निकिरी पिया ऐं सिधो मूं वटि आया बरातियूं। उहा तहरीर मूंखे हथो हथु ॾियणु आया ऐं पाण ॿुधायूं त साईं जेको आहे सो हीउ तसलसल। मां अमान कतर खां पाण सां दोस्त गॾु आहे नज़ीर बलोशी साहब। नज़ीर साईं अव्हांखे भली कार चऊं था, वरी महिरबानी। अव्हां हिन तसलसल में गॾु आहियो, लख थोरा किरोड़ कुर्ब। जी दोस्तो, हिन सुर ऐं संगीत वारे इल्मी अदबी ॾाह ताईं ॾाह वारे सफ़र में अव्हांखे जी आबदा परवीन जो ई ख़ूबसूरत आलाप ॿुधायूं था। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो आफ़ाकी पैगाम ऐं आबदा परवीन जो आवाज़।
वाह साईं, वाह वाह साईं, वाह वाह साईं, वाह। मोर मरी हंज न रहियो है हिकिड़ो, उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी, वतन थियो वरी, वतन थियो वरी, कूड़नि तारन जो ओला झेलती। मंधु पीअंदे मूंगला, मंधु पीअंदे मूंगला, साजन सही सुञातो। मंधु पीअंदे मूंगला, मंधु पीअंदे मूंगला, साजन सही सुञातो। मंधु पीअंदे, मंधु पीअंदे, मंधु पीअंदे, मंधु पीअंदे, मंधु पीअंदे मूंगला, साजन सही सुञातो। मंधु पीअंदे कातिया कोन्हे डोह, वाह 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 साईं। कन्नु पढ़ींदड़ हथ में पसियो पर अजीब जी लिचो वञे लो, पसियो पर पसियो पर अजीब जी लिचो वञे लो, आशिकन अंदोह सदा माशूकन जो पी प्यालो, इश्क जो म्यां पी प्यालो, इश्क जो म्यां सबकी समझो सूवला, सबकी समझो सूवला, साजन सही सुञातो। मंधु पीअंदे मूंगला, मंधु पीअंदे मूंगला, साजन सही सुञातो। मंधु पीअंदे सूरी आसिंगार, सूरी 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 आसिंगार, अगही आशिकन जो मुड़न मोटण मीहणो थिया निज़ारे निर्वार, कुसण जो करार, कुसण जो करार, असुल आशिकन खे पिरिया संदे पार जी म्यां पिरिया संदे पिरिया संदे पार जी म्यां पिरिया संदे, पिरिया
सिर न साधणु कमु असुर आशिकन जो सिर न साधणु कमु सबस स्नेह अगरो संदो तो सादमु ही हटो ही चमू ही हटो ही चमू पिक पिरिया जी न पड़े ओला मंध पियंदे मुँह साजन सही सुञातो। साईं निसार साहब मोहतरमा जी जी आपदा परवीन जे इन आलाप ऐं अंदाज़ जो लतीफ़ साईं जे इन कलाम जे अंदरि कहिड़ो तसलसुल आहे, फ़िक्र आहे त आशिक़ ज़हर पियाक वे ॾिसी वेसन घणो कड़े ऐं कातिल जा हू हमेशह हेराक लगन लऊं लतीफ़ चवे फना कया फ़िराक तोड़े चिकनन चाक तबे आह न सलीना मसी। ही उन आशिकाना मंद जी ॻाल्हि करे थो। साईं बिल्कुलु ही उहा ई मंद आहे जंहिंखे असां मशहूरु तौर ते चवंदा आहियूं तैबा से मंगाई जाती है सीनों में छुपाई जाती है तो हिदकी में प्यालों से नहीं नज़रों से पिलाई जाती है। बिल्कुलु मोहब्बत जी जेका उहा मय आहे ऐं उहा बज़ाहिर तौर ते उहा महसूसु न थींदी आहे, लेकिन उन कचहरी में उन रूहानी मुराक़बे में रूहानी सफ़र में ज़िक्र अज़कार में उहा शइ हासिलु थींदी आहे। बज़ाहिर उहे कुझु न पीअंदा आहिनि पर महसूसु थींदो आहे त हिननि खे उहो इश्क जो जाम प्यारियल आहे, जंहिंखे इश्क जो जाम चयो वञे या मुहबत जो जाम चयो वञे, जेका बज़ाहिर तौर ते कुझु हूंदो न आहे लेकिन उहो अहिड़ो हूंदो आहे जंहिंजो नशो हमेशह उनजे मथां जारी सारी हूंदे बि घणो कुझु हूंदो आहे। जंहिं दिलि पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम। इहा नज़रुनि सां प्यारी वेंदी आहे औलिया अल्लाह जे सीने सां तसलसल सां। इहा उहा ई मद हुई जेका मंसूर पीती हुई जंहिं अनल हक़ जो इज़हार कयो हो, या उहा ई मद हुई जेका हज़रत बिलाल हफ़शी रहमतुल्लाह ताला रज़ी अल्लाह ताला ने पीती हुई, या उहा ई मद हुई जेका हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ पीती हुई। हीअ उन ई मद जी ॻाल्हि आहे जेको मूं महसूसु कयो आहे त हीअ यादि सॼण वारी आहे, उहा ई रमज़ सॼण वारी आहे, उन ई मद जी ॻाल्हि आहे। हाँ बिल्कुलु यकीनन इहा ई इश्क वारी मय आहे जेका मय प्यार वारो जेको प्यालो आहे उहो नेणनि जी सूरत में थी सघे थो, हथनि जी सूरत में थी सघे थो। ऐं छो त लतीफ़ साईं फरमायूं त अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकियां तोखे ॾिसे मॾेह मकी पसां ॿियो। त इहो हिकिड़ो मंद आहे, इहो प्यार आहे, प्रेम आहे